हाणे आउं गुज़ारिश कंदुसि मान वारे असांजे प्रोफेसर गवर्नमेंट डिग्री कॉलेज थारूशाह साईं असगर भट्टी भिराई साहब जन खे त हू पाण अचनि ऐं अॼु जे महफ़िल जे हवाले सां कुझु लफ़्ज़ साईंअ जे नज़र कनि। त हिकिड़ो नज़्म या ॿ पर कोशिशि कयां थो त बसि हिकिड़ो ई को नज़्म साईं जो तव्हांजे आॾो पढ़ां ऐं मूं जॾहिं उहो पढ़ियो त यकीन कयो त मूंखे बेहदि उन में हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत नज़र आई, जज़्बे जी बेख़ुदी ऐं दिलि जी उछल नज़र आई त हिकिड़ी तख़लीकार जी हैसियत में हिकिड़े माण्हू जे अंदर में कहिड़ा विलविला था अचनि, हिकिड़ो माण्हू कहिड़े तज़ब्ज़ब जो शिकार थो थिए, उन जे अंदर में कहिड़ो इज़्तिराब आहे, उन जूं सोचूं, उन जा पैमाना, उन जी कैफ़ियत, उन जो दर्द, उन जे अंदर में जेका आंध मांध ऐं कैफ़ियत आहे समाज खे दुरुस्त करण जी, हीअं न हुजणु घुरिजे, हीअं हुजणु घुरिजे, हीअं ग़लति आहे, हीअ असां पीड़िजऊं पिया था, लकीर जा फ़क़ीर थी था गुज़ारियूं। अदब में, नसुर में, नज़्म में हुन जेका हिकिड़ी नओं विलविलो पेश कयो आहे उहो उन जो हिकिड़ो मिसाल आहे जेको ताज़ो साईं मूंखे हिकिड़ो पंहिंजो शेर मोकिलियो, ऐं पंहिंजे लफ़्ज़नि में उनखे पढ़ां थो। ॿीहर बि सोचिजो ज़माने जा वारसो, ॿीहर बि सोचिजो दुनिया जा हाकिमो, हिकु वार फ़ैसिलनि खां पोइ ॿीहर बि सोचिजो दुनिया इहा त नाहे, दुनिया इहा त नाहे जेका अव्हां ॾिसो था, ज़ाहिर में कुझु न आहे, बातिन में छा ॾिसो था, ॿीहर बि सोचिजो ज़माने जा वारसो, ॿीहर बि सोचिजो दुनिया जी सारी दौलत मेड़े गॾे रखो हुजे त बि माण्हुपे जे मुल्ह खां बिल्कुलु हक़ीर आहे। सौ सैकड़ो सही आहे दुनिया में कुझु त घुरिजे पर माण्हुपे सां घुरिजे, हैवानगी न घुरिजे, दुनिया संदव दीवानो ऐं दिलबर थियण खां अॻु में 100 बार सोचिजो, हर बार सोचिजो दौलत मगर मथे आहे, आख़िर त कंहिं ॾिठी आहे, छाजी पोइ दोस्ती आहे, ही माण्हू पोइ न घुरिजे, हर को थो पंहिंजो सोचे, सूअर जी ज़िंदगी आहे, आकाश खे भञण लाइ ॿीहर बि सोचिजो दुनिया त ढूंढ आहे, बिल्कुलु फ़िरेब आहे, ॼाणो बि था सभेई ॾाहा बि ख़ूब आहियो, ॾातारी ॾिए थो हर कंहिंखे रोज़ी रोटी, ॾातार की न आहियो छो फूकजी हलो था, धरतीअ जी धूड़ आहियो, छो फूकजी हलो था, धरतीअ जी धूड़ आहियो, छो वित खां वञो था, साहब जी साहबी आहे उन जी ई बंदगी आहे, छो पाण था विञायो, ॿिए ॾे था सिर झुकायो, ईअं करण खां अॻु में ॿीहर बि सोचिजो, सोचे वरी बि सोचे ॿीहर बि सोचिजो। नमूने तौरु हिकिड़ो शेर पढ़ियो, नसरी नज़्म आहे, उन में अंदरि हिकिड़ी काफ़ियो, हिकिड़ी राइम, हिकिड़ी कैफ़ियत, हिकिड़ी नगमगी, हिकिड़ो अंदाज़ तख़लीकार जो आहे। ऐं साईं शाह साहिब जो जेको लिटरेचर जेतिरे क़दुरु मूं पढ़ियो आहे त उहो मॉडर्निज़म ऐं पोस्ट मॉडर्निज़म जो माण्हू आहे, त जदीदियत आहे साईं जी शाइरीअ में।